अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊँ आहियां खादिम खोखर। आऊं आहियां ताहिर कुंदर। असल में खोड़ सारा दोस्त मूंखां पुछंदा आहिनि को यूट्यूब चैनल तव्हांजो आहे या न, त उन हवाले सां हिकु ॿ पहिरियों ताहिर भाउ इहे सां जी गॾिजी ठाहियो, जी जी पर उहो मजबूरी आहे या बदनसीबी खणी चइजे त उहो हैक थी वियो। 3-4 चैनल ईअं असांजा प्रोसेस में अचनि था, वरी पोइ हैक थी था वञनि, पर जुस्तजू ऐं महिनत सां कोन थी। हिम्मत जारी आहे, असांजी हिम्मत आहे अञा बि। पोइ खोड़ सारा जेके सिंध जा वॾा वॾा आर्टिस्ट आहिनि, सभिनी जा पंहिंजा चैनल आहिनि यूट्यूब जे हवाले सां। जी पोइ ताहिर भाउ खे अर्ज़ु कयो त हिकिड़ो चैनल ठाहिजे जेको दोस्त जंहिंमें जेके असांखे चाहिनि था, ॾिसनि था, उन्हनि जे लाइ त इंडस टीवी जे नाले सां हिकिड़ो चैनल ठाहियो आहे। उनजे हिसाब सां अॼु उनजी रिकॉर्डिंग कयां पियो ऐं उनजो प्रमोशन जे हवाले सां जेके दोस्त मूंखे ॾिसनि था या जेके आर्टिस्ट दोस्त आहिनि उनखे आउं गुज़ारिश कंदुसि त इंडस टीवी खे घणे खां घणो लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कयो। जिते रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो। वॾी महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद। ज़िंदाबाद।